बदन जो दरिया। ये सब मुझी बदवाई थई। शादी का पो हर रोज सदोरी के जिन तो लाए। बस हाणे बस मुझे खबर आ। तू भी तो नियत तो लोड़ी न। तो जेकरे तू मिलकियत मुझे नाले करी आ तो शायद मां ये शादी को न क्या। जे करे तू सदोरी के तलाक दी ना मां पांजी सरी मिलकियत तुझे नाले कंदस। मुझो दिमाग खराब थियो आशा जो हाणे मां सदोरी के तलाक दींदो। सदोरी वरियाम के दी चाहे तुझी करें भी कौन थींदी। हिन वक्त सदोरी हासकारी मकर थी करे को जिनविन कौन तस। बस मिड़े जानी वाणी तो के वेझो अचण कौन थी दे। मकर थसी या जिन पर एकड़ो डी जरूर ईंदो दुआ जो सदोरी न गाल की समझी वेंदी। तो के बेवकूफ बनाए इतना निकरी हली वेंदी। तू हाणे घणा इल्जाम न थे ना बस हाणे मां इल्जाम थियणा वो रोज वरियाम से फोन ते ॻाल्हाईंदी तई तो के ये खबर ही नाही। बस हाणे बस तू कूड़ती हणी सौ सिधो सदोरी मुके धोखो न दींदी मुके खबर आ। जे औरत पांजे भाइरन जी इज्जत न रखी तुझी इज्जत छा रखंदी। मां चवां तो त या बकवास बंद रख। गोरामा या बकवास नाहे या हकीकत आ। चई त मां तोखे ॾेखारियां सदोरी जेडीमल वरियाम से फोन ते थी ॻाल्हाए। त पोइ ठीक आ दे तू मुखे पक्की साफ थी। तू जडी घर में वेही नथो तोखे मां किथा साफ थी ॾियां। जे वक्त तू ओताक ते तो वनी ना तॾहिं वरियाम सां फोन ते थी ॻाल्हाए सदोरी। कलाक जा कलाक फोन ते थी ॻाल्हाए पैकेज कयूं वेठिया। अॼु मां ॿाहिरि थो वञा जंहिं वक्त भी सदोरी न वरियाम सां ॻाल्हाए तू जल्दी में मुखे फोन करे घुराए दे। इहो त मां तोखे अॼु ई ॾेखारींदसि पोइ ॾिसां तू छा थो करीं। दुआ जंहिं ॾींहुं मुखे सदोरी जे खिलाफ पक्की साबिती मिली त यादि रख न ॾींहुं मां सदोरी खे तलाक ॾेई छॾींदुसि। पंहिंजे वाइदे खां फिरजां कोन फिरंदुसि सुहिणा साईं। जो रोज रोज ये असांजो अग वठण सुठो कोन तो लगे। बाकी असांजा पैसा तव्हां के सुठा था। तव्हां जा पैसा पयल आहिनि भले खणी वञो। अरे यार नाराज छो तो थी। मां सां तव्हां के वठण आया हल तले तोखे चाय पियारियूं हल। न न असां के गाह करणो आहे। अरे गाह पया थींदा रहंदा हाणे हल त तोखे होटल ते चाय पियारियां अचो। मां चाय पीअण न हलंदुसि। हलंदा त तुंहिंजा वॾा अॻियां थियल। अजीब डांट मुड़सी आहे तव्हांजी। जॾहिं नथो हले त ज़बरदस्ती छो था कयो। ठीक आ हिन खे छॾियूं था तू असां सां हल भला। न न मां न हलंदुसि भले हिन खे वठी वञो। तव्हां रोज रोज अची असां खे ईअं बेइज्जतो था कयो। असां आखिर तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। तव्हां साईं तव्हांजी ग़लती इहा आहे जो तव्हां दिलबर खे वणी विया आहियो। तॾहिं त ही दिलबर रुली वियो पराए देश में। तुंहिंजी ख़ातिर मां पंहिंजी तबाही करे ढोर ठगा ज़मीनूं खपाए पैसा खणी आने तुंहिंजे पीउ जी त्रीअ ते रखियमि। हाणे असां पट ते वेठा आहियूं ऐं तूं सोच मुंहिंजा सोना साईं पट ते वेठल माण्हू छा छा नथो करे सघे। पर इन में असांजी त ग़लती न आहे। हाय हाय सोना साईं ग़लती त मुंहिंजी आहे जो तोखे दिल ॾेई वेठमि। यकीन कर मुंहिंजा सोना साईं तुंहिंजे हिन लाडले भाउ खे असां मारींदासीं कोन। हिन जी त असां होटल ते वञी ख़िदमत कंदासीं चांहि पीआरींदासीं मानी खाराईंदासीं पोइ बा इज़त तरीक़े सां तव्हां वटि पुॼाए वेंदासीं। अरे देख जो हलो क्या थी। न न चयमि न मां न हलंदुसि। ओ ॿारनि वारो ज़िद छॾ हाणे हलो। ॾाढ मुड़सी सां चांहि था पीआरो जॾहिं मां चयमि न मूंखे न आहे पीअणी। चवे छा तो अधो चवां त वञे त मोतबर थी तो।
अधी सियाणी आऊं अॼु मुर्शिद साईं खे पंहिंजे घर वठी थी वञा उते वञी पंहिंजे घर में पढ़ाई कराईंदीमांसि छो जो घर मां निभाग निकिरे नथी इन मोए चाड़े खे थियो अलाए छा आहे बूथ सजायो वतो आहे मन का साईं पढ़ाई करेसि। हाँ हाँ छो न दी जातो छो न मुर्शिद अली तुझे घर में पढ़ाई कंदो पर इहो मुर्शिद साईं हींअर आराम में आहे। ॾींहं जो मुर्शिद साईं सुम्हंदो आहे छा? हाँ दी मुर्शिद साईं सॼी रात जो पढ़ाई कंदो आहे ऐं ॾींहं जो आराम। तू हीअं कर तू रात जो पढ़ाई कराइजे। ठीक है आऊं रात ही मुर्शिद साईं के वठी वेंदसि पर अलाए छो इने मुआरे पुट मिठल खे ऐं जाड़े के मुर्शिद ते को एतबार ही कोने बस उन्हनि जे लाइ वञी पढ़ाई कराईंदीमांसि। उहा वरी कहिड़ी पढ़ाई आहे? ओ भाई जेका तो ॿुधाई हुई त चुल्ह ते तओ रखियोसीं उन जे मथां मुर्शिद साईं वेठो पोइ पढ़ाई कयसि उहा ई हली मुंहिंजे घर करे न उहा ई त करामत वारी पढ़ाई आहे। जॾहिं जाड़ो ऐं मुआरो पुट अखियुनि सां ॾिसंदा न पोइ एतबार ईंदनि त मुर्शिद साईं वॾी करामत वारो आहे। न उहा पढ़ाई रुगो थींदी आहे वसाईअ जे लाइ। तूं ॿियूं खोड़ करामतुनि वारियूं पढ़ायूं ने उन्हनि मां कराए वठिजे। तो तूं हीअं कर न तूं रसो वठ ऐं गाडर में टंगजांइ कमरे में जीअं मुर्शिद गाडर में रसो ॿधी पढ़ाई कंदो आहे तूं उहा पढ़ाई कराए वठिजांइ। ठीक आहे पोइ वञी मां जी तो चयो आहे न उहा तयारी कयां थी तूं मुर्शिद खे जल्दी वठी अचिजांइसि जको नसरानो चवंदो ॾींदासीं। हाँ रसो वठण न विसारजांइ है ना याद सां मां रात मुर्शिद खे वठी ईंदमि तुंहिंजे घर। हा रसो त मां हाणे ई घुरायां थी चङो मां को भोलो आहे मां को पांडर आहे जो मूंखे रसनि सां ॿधंदो मां हीअं ई घर छॾियां थो तूं ॿियो को वञी मुर्शिद ताड़ वेह हिते वेह तोखे त अञा मां देग में तेल विझी पचाए उन में विझंदसि। हाँ तूं मूंखे धोता पे ॾिठ मां छॾी ॾींदसि। मोला हिन ॾाइण मां मुंहिंजी जान छॾा इहा इन्हनि नाइंसाफ़ी कई आहे। जेसीं ताईं हिन जो बिलो न कबो न इहो ॾींहों ॾींहों वधंदा वेंदा। बाबा कंहिंखे दाह ॾींदे केरु आहे जेको इन्हनि खे रोकींदो? हाणे त असांजो घर खां ॿाहिरि निकिरण बि हराम थी वियो आहे। चाचा घर को ॿाहिरि त छा पर घर में घिरी बि बेइज्जती कनि था। मां पहिरियों दिलबर वारनि जे पीउ सां मिली थो ॾिसां उन्हनि सां ॻाल्हाए थो अचां ॾिसां त हू छा थो चवे। जेकॾहिं हुन का सही वरंदी न ॾिनी न पोइ हिननि जो ठाहूको को बिलो करणो पवंदो। हा अञा ताईं अदा खे नाहिन छॾे विया ख़बर नाहे त हुनखे चांहि पीआरण लाइ वठी विया आहिनि या हुनखे अगवा जे इरादे सां वठी विया अथसि। चांहि जे पाण अरे माण्हू को जबरदस्ती कंहिंखे चांहि पीआरींदो आहे छा? हे असांखे हरू भरू तंग था कनि पिया। बाबा पोइ तूं हींअर ई वञी चाचा बहराम खे दाह बि ॾेई अच ऐं अदा खे बि वठी अचेसि। ठीक आहे मां वञां थो। सिज लहण ते आहे बाबा जल्दी मोटण जी कजांइ मूंखे हाणे घर में भो थो थिए। ठीक आहे छा जरी मोटींदुसि सदाम पुट तूं हिते हुजिजां जेसीं ताईं मां नथो मोटी अचां। ठीक आहे मूंखे अधी वटि छॾे अचो न। अदा ए जेड़ी मल आयो आहे न तोते वांगुर तो बोले चाहे तो चलो अधी चुप रे हाणे ने थप मारी चाहे तो दे भला ना मूंखे अधी वटि छॾे जो ये जा सका चुप अरे छोरा हितो सारा टट्टो थी वई अञा भी अधी लगी पई तई सुभाणे तोरी न देसा मां शादी करे उनके वठी पो तू छा करे के वठ रहंदे अधी वटि बाबा आस्ते छोरा आस्ते माण्हू खिलाई दे छा गाल तो बुझो कदे घर का बाहर ना ही निकतो छा सॼो ॾींहुं बस छड़ो पंहिंजे पीउ ऐं भेण जी कच्छ में वेठी छा मूंखे मारियो त भल मारियो पर अधी वटि छॾे अचो अधी अदा है ते ख्वार कदो हां तो चवा तो हल त इनके घर छॾे अचो चई सच तो यार रेड़ी जी मुंह में थी दस पर अकुल वही 12 ना थके तव्हां मूंखे होटल ते ज़ोरी छो वठी आया हो? अरे तोखे हाणे ते असां रोज़ वठी ईंदासीं चांहियूं पीआरींदासीं पकोड़ा खाराईंदासीं ॿाहिरि निकिरंदे थोरो दिमाग़ खुलंदई धोका
छॾा थी अचे प्यारो इने खजू प्यारो इसाके फिक मगे छिकी गल बकरी धनारन जा धक अदा तो वारे साले जी वडी खिदमत अदा करने। हाँ दा मुखे भी ये करणो पवंदो। बोदा सुभाणे तू पाण वारे साले खजूअ खे खणी अच ऐं उनजी वडी खिदमत कजाए हेठां ई मथां ई कजाए तॾहिं तोखे तुंहिंजी या मखणी मिलंदई मखणी। सच थो चईं दा न निभागन जी हेठां ई करणी पवंदी। हिकिड़े निभागा फ्री आहे न त संग किथे दिलबर खे न ॾेई छॾे। ओ मुंहिंजा भाउ तॾहिं त चवां थो अरे हिननि जी हाज़ुरी भरींदो कर ऐं पंहिंजे साले ऐं पंहिंजे सोरे खे राज़ी कई न बेड़ा ई पार। बाबा कोड़ा मायूं जेके न मुंहिंजो सिर खणंदियूं हाणे मूंखे वञणो पवंदो। चरियो थियो ई जा इते रह मां कोन छॾींदसि। बाबा बरंदड़ बाह जे मथां टो पियो हुजे मुंहिंजे मथां पढ़ाई करण को सवलो कम थोरे आ। इहो हाणे तूं कजाए मां हलाए थो। बीह जज़्बाती तकड़ न कर काॾे थो वञी। छॾ बाबा कोड़ा छॾ इहो असां मज़ाक न कर असां में हाणे साई कोन रहियो आहे वो। न न मां कोन वञण ॾींदो मैं। छॾ भा छो तो सुतल सूर जॻह ई असांजा छॾ हाणे यार मां वञां थो। ई छा है छो गॾु खाई गई सियाणी हे गोठ भगो थो वञे। गोठ थो वञे छा अञा हाणे गोठ जूं मायूं बुरी जार थियण लॻियूं आहे गोठ थो वञे। तूं ग़लत पे समझी चाचा असां त खजू के घुमाइण लाइ वठी वियासीं हींअर घर छॾे हिते पता आहियूं। घुमाइण फिरण जो इहो तरीक़ो त कोन्हे को न त कंहिंखे तव्हां पातर हणी वठी वञो। चाचा निज़ाम खजूअ सां मिड़ई असां मज़ाक कईसीं जेकॾहिं पादर हणूं त महीनो खट त न उथई आ असुल कमु किटली थी वञे सी आ। बाबा ॻाल्हि ॿुध अहिड़ी मज़ाक असां सां ॿीहर न कजो इहा तव्हांजी असां ते भलाई थींदी। चाचा अहिड़ियूं मज़ाकूं त रोज़ थींदियूं रहंदई जेसि ताईं संग न ॾे। बलराम खान ॾिसे थो न पंहिंजे छोरनि जी ॾाढा मुड़सी। तव्हां बि भला संग ॾेई जान छो नथा छॾायो। बाबा जेकॾहिं न असां संग ॾिनोसीं न त इहे सुल्तान वारा असांजो सॼी आके कोई बि था। बाबा जेकॾहिं तव्हां ॾाढा मुड़स आहियो न त पोइ सुल्तान वारनि खे पले छॾियो असां संग ॾियण लाइ त तयारु। यदि तो असांखो संग जा पैसा वरिता त पोइ तोखे ॿियो केरु चयो जो सुल्तान वारनि खां पैसा वठी। बाबा मूं त लालच में अची पंहिंजो अछो मुंहुं कयो। हाणे तव्हां इहो मसइलो हल कयो निकाह विझी छोकिरीअ खे वठी वञो बस ॻाल्हि ख़तम। छोरो मिड़े हथ हल्को रखोसि। वाह तूं इन निज़ाम खे नथो सुञाणी वॾी बिमोई बला आहे इन जो पेट भरजण जो ई न आहे। मूंखे त शक आहे त किथे का टी पार्टी न ॻोल्हे। छाड़ा सियाणी मुर्शिद खे पंहिंजे घर में घुरायो आहे। हाय हाय छा त मुर्शिद आ असुल पोतल लहाजो वली अथई पोतल। जादो जादो तो में अकुल जी ज़रिया है मां त चवां थो त हिकिड़ो महन जो धण वठी ॾिजे हेड़ो डंडो ॾिजे हथ में सॼो ॾींहुं जंग में रुगो हुमा 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 वेठी कर। मुल्क में ता प्यार गो ठग फिरनि असुल वली आहिनि किथे। इहा ॻाल्हि न कर इहा ॻाल्हि सियाणी पई चए त मुर्शिद जेॾीमहिल पढ़ाई ते वेहे थो न ओहो बसि पोइ ॾिसो न बाहे ते वेहे थो बाहे ते ऐं कपिड़ा ई कोन था सड़नसि सरो तो बि नथो अचेसि। हाणे इहो ॿुधा पोतल वली थियो या कोन थियो। हाणे जादो जेकॾहिं इहो मुर्शिद बाह जे मथां वेही या पढ़ाई शढ़ाई थो करे फूका शूका थो पोइ त हिन खां पढ़ाई कराइणी पवंदी। तॾहिं त चवई थी तिने मुर्शिद खे घर वठी अचूसि ऐं का हिते वेही पढ़ाई बढ़ाई करायूंसि के फूका शूका हणे पाणी हणे पोइ का असांजे घर मां बुराई ख़तम थिए ॿियो वरी छा। दादो पोइ वारो कर हींअर ई वञणे मुर्शिद खे गिले ते वठी आ त को पढ़ाई सढ़ाई करायूंसि धागा फीणा बि करायूंसि। इहा जेका वसाई अथई न अलाए केतिरा इहे बोबा ॾिना अथसि
मुर्शिद के लगी पई आहे पढ़ाई में। हाणे जॾहिं हिन माई जी पढ़ाई पूरी थे पोइ वञी वठी अचांसि। मुर्शिद सियाणीअ जे घर में पियो आहे। मूं चयो त मुर्शिद खे सियाणी वठी आई आहे। हाणे हू चए थी त पहिरीं पढ़ाई आउं कराईंदसि। वो गरम पानी में अंदर वेही मुर्शिद पढ़ाई कई आहे, हिकिड़ी कई अथसि। छा गरम पानी जी देगड़ीअ में तोखे मुर्शिद के जहिड़ो तहिड़ो समझी थो छा? न न न वॾो को पोतल पीर अचे पोइ तूं ॾिसजांइ। मुझी तोबा मुझी जारी नानी चाणी मु भजण का तोबा के रुगो तू मुझी जान छड़। तुझी ने करामत जी सजे गोठ में हाक थी हले। ए तू माल गडु कंदास के तो सोचो भी कोन हुंदो छोरा। बस आई खां पोरी जातो जे घर हली पढ़ाई करणी थई। ये नकली वार पाई डाडो फकीर लगो मसाई सा हुमदो वत। खुदा जी का मार पोई तुम का सोली गाल करिया न परंदड़ बाज मना तो पे हो जे उनते का पढ़ाई थींदी आ। केड़ो मा मच्छी आया जो मुके तय ते तरियो था। पाप की हां प्यार जो धार जो न मार जो पोखड़ी उडार जो। ये नंढड़ा फटे छुटी विंदा बस एकड़ो तो पर को मानन का यकीन अची वने तो वाह जो पातल पीरा ओ दिस जाए बाहरों तरह जे रश लगी पईंदी रश। बाबा कोड़ा तो सफा बाराड़ी वाली माई वंदी आ इन जट के समझा मुजो सिर खण दई। राम है ताने विच में मुजो कुछ न वने जेको तो कोई वन वो ही कर बस। तो भला कुछ दिन लेन कोड़ल के मुर्शिद बनाई जेदी मुजा फट तो छुटन न पर इनते को बे तो बार कोन कंदो तू जे हिन जे हलण में फरक आ तोके खबर आ न तही सदाई की हलंदो मंड मंड करे। हां माण्हू सुञाईंदा कोन सभिनी का पक्का थी विंदी त हे उहो मुर्शिद कोने को इनानो कोड़ो आ। ए थोड़ी तकलीफू तो करणी पवंदी न मशोरी कराने जला। हां बुध थोड़ा इने जो ख्याल कजे मता भजी वने मां वसई खाती मोटी थी अचा। हां भली वने मां ख्याल कयास तो। हां ये माई आया मुसीबत अग में मुके गरम पानी में विहारो हई वे फट छुटाई को न वरी हाने तय ते तो विहा चरिया मशहूर थी विंदे मशहूर थियण का अग में मां सड़ी पिजड़ी विंदुस छोजी मु गरीब जे पोया पयो सच चवंदा न त लट्ठियूं खाए बोलड़ो ऐं खाने फकीर। बाबा दिलबर वारन जो बिलो कर हाने त असन जो घर का बाहर निकरण भी हराम थी वियो। जेमल घर का बाहर निकरऊं था त अग वठी बीठाइन। बाबा मुखे बे पादरणी जोरी वठी वया हुआ। पहिरियों मु सोचो हो त मुड़ी विंदा पर कोन मुड़िया। हाने सुल्तान ऐं दिलबर वारन के हाने बिनी के पाण में वेड़ाइणो पवंदो वेड़ाइणो। बाबा उहे असां जे करे वेड़ंदा उन्हनि के केड़ो लाचार आहे। पुट ओ पुट खजण खजू तो अञा पंहिंजे पीउ खे सुञातो ई कोने को। साम्हूं नांगो आ नांगो जेके कखे तेखे मौत चखे। हा हा मां उन्हनि सां अहिड़ो होशियार कंदुसि जो वञी ॾेहनि खे ॾस ॾींदा। बाबा जेको कुछ भी करी न सोची समझी कजाए न त इहा फिल्म फिरी वरी असां जी गिचीअ में पाए। न दिए न बार न हर शे ते नजर रखंदुसि हर शे ते नजर रखंदुसि ऐं सोचे समझी कदम खणंदुसि सोचे समझी। बाबा मां त चवां थी त ये शहर ही छॾे हलिया हलूं। जेकॾहिं हिन घर छॾियोसीं त पोइ इहे ॿई असां जो पीछो कंदा पीछो। तंहिंजे करे असां हिते ई हूंदासीं ऐं इन्हनि ॿिन्ही जे लाइ हिते ई खॾूं खोटींदासीं हिते ई। पैसा भी फबाइणा आहिनि ऐं रिश्तो भी न आहे ॾियणो। इन ॿिन्ही धुरनि खे वेड़ाए 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 तबाह करणो आहे। छो त निज़ाम नांग आहे नांग जेके कखे तेखे मौत चखे।